कराची में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारा कामरेड हसन नासिर जी वरसी तकरीब मुनक़िद कई वई। पीएमए हाउस में थियल तकरीब के खिताब कंदे काज़ी इमदाद खालिक जोड़े जो इकबाल खान डॉक्टर निसार शाह ऐं ॿियनि चयो त शहीद हसन नासिर हिन मुल्क में पहिरियों सियासी शहीद आहे जंहिं अयूब जे आमराणे दौर में जान जी कुर्बानी ॾेई पंहिंजे नज़रिए सां वफ़ादारी जो सबूत ॾिनो। मुक़ररनि जो चवणु हो त हसन नासिर जो तालुक़ शाही घराणे सां हो, पर महकूमनि ऐं मज़लूमनि जे हक़नि जे हासिलात लाइ हुन पंहिंजे तबके खे छॾे जदोजहद जो रस्तो अख्तियार कयो। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे सियासी अॻुवाणनि शहीद हसन नासिर जी शहादत बाबति पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार हिन रीति कयो। इहो ज़ालिमाना रवैयो थियो त कामरेड हसन नासिर खे लिकी तौर गिरफ़्तार कयो वियो ऐं ज़ाहिरी न कयो वियो त जेको रियासत तरफ़ां कंहिं माण्हूअ खे शहरी खे पंहिंजे खे अगवा करे गाइब करे छॾणु ऐं पोइ तशद्दुद करे उनखे शहीद करे छॾणु, इहो रियासत जो जेको रवैयो हो उहो ज़ाहिर पियो करे त मुस्तक़बिल में हीअ रियासत अञा वधीक जाबराना थींदी। मुंहिंजो इहो ई चवणु आहे हमेशह या अॼु जे अहिड़े मौक़े जे ते इन्हनि माण्हुनि खे इहे पंहिंजो वारो वॼाए विया। हाणे अॼु असांखे अॼु जे चैलेंज जो मुक़ाबिलो करिणो आहे त उहो इहो आहे त इहो जेको रियासती निज़ाम आहे जंहिंजो इहो शिकार हसन नासिर थियो ऐं अॼु ॾींहं ताईं माण्हू थींदा उन सिस्टम खे तब्दील कजे। बुनियादी तौर पे इन माहौल जो पैदावार न हुयो, पर हू बनियो एॾो पाण खे डीक्लासीफाई करे उहो बनियो राजा घराणे जो हुयो, लेकिन उन जेको कमु कयो त हिकु आम मज़दूर खां बि मथां हो, हिकु आम जेको आहे हारीअ खां बि मथां हो, त इन करे उन खां ख़राज तहसीन ॾेई अयूबी आमरियत जो शिकार थियो ऐं उहो शहीद थी वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।